अस्सलाम वालेकुम नाज़रीन, KTN न्यूज़ में भलीकार आऊं आहियां रोशनी मेमण। नाज़रीन, सभ खां पहिरीं अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं। कराची में KTN न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर ऐं सीनियर सहाफ़ी मुनव्वर आलम खे अगवा करण जी कोशिश कई पई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदासीं त शाहराह फैसल रोड ते नर्सरी वेझो गाॾीअ में सवार अणॼातल शख़्स मुनव्वर आलम खे खंभण जी कोशिश कई आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला। जी बिल्कुल, KTN न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर ऐं सीनियर सहाफ़ी मुनव्वर आलम खे शाहराह फैसल रोड लॻ नर्सरी ते जेको आहे सो अणॼातल गाॾी मां हिकु जेको जवाबदार आहे उहो लही करे खणण जी कोशिशि कई, खंभण जी कोशिशि कई, अगवा करण जी कोशिशि कई, पर उते मौजूदु जेके माण्हू हुआ उन्हनि मज़ामत कई। उन खां पोइ जेको आहे उहो छॾे फरार थी वियो। पर मां वाज़े कंदो आहियां त सीनियर सहाफ़ी मुनव्वर आलम जे मूजिबि त फॉर्चूनर गाॾी एयरपोर्ट खां पीछो कंदी रही हुई, जेका शाहराह फैसल ते जेको आहे गाॾी जे पोयां टकर हयो। उन खां पोइ जीअं ई गाॾी खां लथो त छूट में अची करे जेको आहे दरी खोलण जी कोशिशि करे ऐं मूंखे ॻिची खां वठी जेको लाहिण जी कोशिशि कई वई, जंहिंखां पोइ मज़ामत कई वई। मज़ामत खां पोइ जेके असांजो डायरेक्टर करंट अफेयर आहे मुनव्वर आलम, हुनखे जेको आहे सो माण्हुनि छॾाए वरितो आहे। पर मां वाज़े कंदो आहियां त हीउ अहम जेको आहे सो मामिलो आहे, जेको शाहराह फैसल कराची जो जेको मेन ऐं मुख्य रोड आहे, उन रोड ते अहिड़ी जेको आहे सो बदमाशी कई वई। उन खां पोइ अगवा करण जी कोशिशि कई वई। तव्हां CCTV फुटेज में ॾिसी सघंदव त हिकिड़ी अच्छी फॉर्चूनर गाॾी आहे, जेके फॉर्चूनर गाॾी में बास्केट पहिरियल हिकिड़े शख़्स आहे जेको अणॼातल आहे ऐं बिना कंहिं जेको आहे समतम जे ही अचे करे गाॾी मुनव्वर आलम जी गाॾी जी दरी खोली ऐं मुनव्वर आलम खे कोशिशि करण अगवा करण जी कोशिशि कई। उन खां पोइ जॾहिं मुनव्वर आलम पंहिंजो तारुफ़ करायो सहाफ़ी हुजण जो ऐं हुन सां गॾु जॾहिं मोबाइल करे रिकॉर्डिंग कई, त उनजे बावजूदि बि जेको आहे सो झड़पूं ॾींदो रहियो। उनखे जेको आहे सो मारण जी कोशिशि कंदो रहियो, धमकियूं ॾियण जी कोशिशि कंदो रहियो ऐं धमकियूं ॾींदे करे जेको आहे सो मुनव्वर आलम जे ही तक़रीबन जेको आहे सो ऑफिस ताईं पीछो कयो आहे। उन खां पोइ हीउ फरार थी वियो आहे। पर जीअं ई हुन जेके मुख़्तलिफ़ नाला वरिता हुआ उन्हनि इदारनि खां बि मालूम कई वई आहे। हिन वक़्तु ताईं हुनजी जांच न थी सघी आहे। ॿिए तरफ़ SSP ईस्ट अब्दुर्रहीम शिराज़ी खे हिन मामले जी सॼी शिकायत कई वई आहे। लिखत में पिणु तहरीर ॾिनी वई आहे। उनजे बावजूदि अब्दुर्रहीम शिराज़ी SSP जेको ईस्ट आहे उन चयो आहे त हिन वक़्तु ताईं को राब्तो न थी सघियो आहे। पर जेकी गाॾी आहे ॿुधाई पई वञे, जेकी गाॾी फॉर्चूनर आहे उहा हुनजी ट्रेस कई वई आहे, हुनजे मालिक ताईं पहुचण जी कोशिशि कई वई आहे। जॾहिं त गाॾी खे जेको आहे सो हिकु नाले शख़्स जे नाले ते जेके मुंतल आहे उनजो पिणु नालो ॿुधाए पियो वञे, जेके राब्ते करण जी कोशिशि कई पई त हीअ गाॾी तव्हांजी कंहिंजे इस्तेमालु आहे। उन खां पोइ वधीक हिन मामले जी ख़बर पई सघंदी। अच्छा अब्दुल्ला, छा हुन शख़्स जी सुञाणप थी सघी आहे कि मैं वो हिदायत दूं? जी अब्दुल्ला, गाॾी में वेठल शख़्स हुयो, उन गाॾी जी सुञाणप थी वई आहे। गाॾी जेकी फॉर्चूनर आहे उनजे जेको मालिक जो नालो आहे आरिफ जाफ़र अली राजण, जेको हिकिड़ो डिफेंस जो रिहायशी आहे। जॾहिं त हुनजो नंबर पिणु जेको आहे पुलिस हवाले कयो वियो आहे, जेके गाॾी जो मालिक आहे। ऐं एक्साइज़ खां पोइ हिननि जी गाॾी जी जेकी पूरी तफ़सील कढी वई आहे, उनमें फॉर्चूनर गाॾी ॿुधाई पई वञे ऐं जेको हुन मालिक जो नालो आहे उहो आरिफ जाफ़र अली राजण ॿुधाई पई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़रीन, कराची खां अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾिना आहिनि। अव्हां खे ॿुधाइनि पिया त कराची में KTN न्यूज़ जे डायरेक्टर करंट अफेयर ऐं सीनियर सहाफ़ी मुनव्वर आलम खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। शाहराह फैसल रोड ते नर्सरी वेझो गाॾी में सवार अणॼातल शख़्स मुनव्वर आलम खे खंभण जी कोशिश कई आहे।